पाण हिकिड़े भेरे निमाज़ पिया पढ़ाइनि मदीने शरीफ़ में। पोइ उन टाइम में मुस्लमान बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे निमाज़ पढ़ंदा हुआ, क़िबलो उहो हो। पोइ यहूदी जेके आहे मदीने शरीफ़ जा उहे मुस्लमान त न थिया, रहंदो मुस्लमाननि ते टोकूं कंदा, तव्हांजो नबी बि नओं, क़ुरान बि तव्हां पंहिंजो नओं किताब खणी आया आहियो, दीन बि नओं आंदो अथव, त पोइ क़िबलो तव्हांजो उहो छो आहे जेको असांजो आहे? हाणे क़िबला त मुक़ररु करे ॾे त अलाह करे ॾे। पोइ महबूब खे इहो ख़्यालु हूंदो हो, पोइ मथे ॾिसंदा हुआ। पोइ अलाह फरमायुसि हिकिड़े भेरे निमाज़ पिया पढ़नि, 17 महीना गुज़री विया बैतुल मुक़द्दस ॾे मोह कंदे निमाज़ पढ़ंदे, पाण मोह मुबारक मथे कयूं बीठा। अलाह फरमायुसि त इहो जेको नूरानी चेहरो मुबारक माने करे थो, इहो मां ॾिसां थो। महबूब हाणे तूं ओॾही मोह कर जाॾे तुंहिंजी दिलि कढे थी, जाॾे तूं राज़ी आहे। पोइ साईं काॾे राज़ी आहे? काबतुल्लाह शरीफ़ ॾे। त मुंहिंजे जद्दे अमजद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ़ जो ख़ुदा जो क़िबलो बणायो, त मूंखे हुकुम करे त असां ओॾे ई मोह करे निमाज़ पढ़ूं। पोइ महबूब ओॾही जो निमाज़ में थिया त असहाब सगुरनि जो इम्तिहान थी पियो। उहे साईं जे हुकुम ते पूरा हूंदा हुआ, उन्हनि खे ख़बर हुई त हेॾे मोह करे निमाज़ पढ़णी आहे, अलाह जी इबादत आहे। निमाज़ में ॾिठऊं साईं मोह मुबारक हेॾे कयो आहे, त उन्हनि बि खणी मोह ओॾे ई कयो। अलाह ताला फरमायो त इहो हुकुम अॻे बि ॾेई सघूं पिया निमाज़ खां अॻ में, पर असां ॾिसूं पिया त तोसां गॾु केरु आहे, उन्हनि ई खुड़ियुनि ते, उन्हनि ई पेरनि ते, जाॾे तूं थो हले ओॾे केरु थो हले। पोइ ओॾही मोह कयो उन्हनि, जाॾे मदीने जे साईं जो मोह मुबारक हो। छा पिया चवनि त असांजो क़िबले सां कमु कोन्हे, असांजो कमु मदीने जा साईं तोसां आहे। जाॾे मोह मुबारक तुंहिंजो हूंदो असां ओॾे ई हूंदासीं। मेरा इश्क भी तू, मेरा यार भी तू, मेरा दीन भी तू, मेरा ईमान भी तू।